कहिड़ो कलूर थी वियो। मुंहिंजी धरतीअ जा अबाणा मूंखां रुथा इहा हलिया विया ॼण मुंहिंजे साथ में ई न हुया। ओके चलो अब गाड़ी दे अब तू इते भी के ज्यादा भी फटक आ तो फिर न लाका मां इहे किथे वेंदुसि। पहिरें त मां मुर्शिद लतीफ़ जी चावट चुमंदुसि, उन खां पोइ ई वेंदुसि। इहो हक़ मूंखां केरु बि खसे नथो सघे, छो जो इहो हक़ त मूंखां केरु बि नथो खसे सघे। इहो ज़ुल्म थींदो काका। ज़मीनूं शहर रस्ता ॻोठ रत थी विया सोढल। ज़मीनूं ॻोठ रस्ता सभु रत थी विया सोढल। इहो बि छा आहे, लावारसी जे लाश खां बहितर आहे त हाणे हिते मुंहिंजो रहियो छा आहे। लावारसी जे लाश खां बहितर आहे त हिंद हलियो वञा। घटि में घटि उते मुंहिंजी अर्थी खणण वारा त हूंदा। लाको आऊं वचन थो कयां काका, सिर जी बाजी लॻाईंदी ॾींहं खे त सॼे ॾींहं खे त विसारे सघूं था सोढल, पर सिंधुअ खे विसारणु महाल आहे। सोढल सॼे ॾींहं खे त विसारे सघूं था, पर पंहिंजी सिंध माता खे विसारणु ॾाढो महाल आहे। बसि हाणे क़िस्मत जो मेलो आहे यार। बसि यार हाणे क़िस्मत जो मेलो आहे। सा माण्हू ॻाल्हायो थो वॾा रेवा चंद असांखे कि तुषार साईं अहमद जी हलो रेवा लिखियो मझ निरार कलम क्यारी न वहे, मोहन जी माता मरीज़ जी मिट्टी सिद्ध जी मिट्टी पोती में बध मता मारी डोरा पड़े तो मुझा मारू खाली हथ लगा। साईं साईं अहमद जी को थोरो थोरो बैक कोई सजेशन ज़ाहिर तो सजेशन ज़ाहिर थोरो पैसे एक सीधो करे हां वही आइता बस बुक नहीं लिखियो मझ निरार कलम क्यारी न वहे, मोहन जी माता सिंध जी मिट्टी पाण सां गॾु खणी हल। माता मार बि मयार ॾे त मुंहिंजा मार खाली हथ विया। चलो साईं तंहिं तव्हां जो या जुमला पूरा थी विया। हाँ 1 करोड़ मोकिलाइण रजिस्टर को मां फॉलो असांखे ईअं बेगाणो कयूं हलियो थो वञे। ॻोठ जूं भितियूं बि हाणे मूंखे बंभोर लॻंदियूं। ये तो भाई तो सवा ॻोठ जूं भितियूं बि बंभोर लॻंदियूं। ईअं न कर तो सिवाइ ॻोठ जूं भितियूं बि हाणे बंभोर लॻंदियूं। इहे न कर अदा, इहे न कर अदा रेवा चंद, इहे न कर। लिखियो मझ निरार कलम क्यारी वहे, तेसे आयो ये मोकिलाए थो 300 ना बोले सेवा